नाज़रीन, शाहिद इक़बाल समूह घरां फ़क़ति 5,000 रुपया खणी निकितो ऐं ॾिसंदे ॾिसंदे करोड़पति बणिजी वियो। हू माहवार 15 लाख रुपया किथां ऐं कीअं कमाए थो, ॾिसूं था इरफान अली बुघियो जी रिपोर्ट। ही हैदराबाद वासी नौजवान शाहिद इक़बाल समूह आहे। सिंध जे लखे नौजवाननि वांगुरु कुझु साल अॻु ताईं संदसि समूरनि उम्मीदुनि ते तालो लॻल हो, पर ख्वाबनि ते का पाबंदी न हुई। हिन इहो तालो टोड़ियो। एमेज़ॉन, फाइवर, अपवर्क समेत ॿियनि तस्दीक थियल प्लेटफॉर्म्स ते ऑनलाइन पैसा कमाइण जा गुर सिखियाई। हाणे पाण वॾो गुरू थी वियो आहे। संदसि दावा मूजिबि हू पाण बि खोड़ कमाए थो ऐं ॿियनि बेरोज़गार नौजवाननि खे बि कमाइण सेखारे वरितो अथई। शाहिद इक़बाल खां सवाल पुछियोसीं त जे एॾो कमायो था त पोइ आख़िर छो ट्रेनिंग सेंटर खोले नौजवाननि खां फ़ीयूं वसूल करे रहिया आहियो। मुंहिंजी जेका इंटेंशन्स आहिनि इन सिखाइण वारे कम में, उहे सिर्फ़ु साफ़ क्लियर आहिनि। उहे इहे आहिनि त असांजो सिंध जो नौजवान एम्पावर थिए, ठीकु आहे, ऐं उहो सिखे। अच्छा, मूं फ्री में शुरू में जेके मुंहिंजी 2 बैचिस हुयूं स्टार्ट वारियूं, उन्हनि खे मूं फ्री ऑफ कॉस्ट सिखायो। पर उहो फ्री ऑफ कॉस्ट में जेके 24 ॼणा छोकिरा मूं वटि सिखिया, उन्हनि मां हिकिड़ो छोकिरो बि न उहो सिखियो, न उन कमु कयो, न उन कॾहिं कमायो। इन मां मूंखे इहो फील थियो त जेका फ्री वारी शइ आहे उनजो को क़दुरु ई कोन्हे का। क्लास जे अंदरि फॉर्मल एजुकेशन फिज़िकली ॾिजे थी त उन जे लाइ असांखे जॻह खपे, ऐं जंहिं जॻह ते हींअर वेठो आहियां ऑटो बान ते, इन जॻह जो महाना जेको किरायो आहे उहो ई 2.5 लख रुपया आहे। सिंध जा नौजवान ॿिया तालीमी इदारा छॾे आख़िर अव्हां वटि इहो कोर्स छो त सिखनि? प्राइवेट इंस्टीट्यूट्स, यूनिवर्सिटीज़ सिर्फ़ु तव्हांखे डिग्री ॾींदियूं, सिर्फ़ु तव्हांखे एजुकेशन ॾींदियूं, जंहिंखां पोइ तव्हांखे पाण नौकिरी ॻोल्हणी आहे, पाण तव्हांखे जुंबश करणी आहे, उनखां पोइ तव्हांखे वञी का नौकिरी मिलंदी। असां तव्हांखे सेखारियूं उहो पिया जंहिंसां तव्हांजी कमाई शुरू थींदी। तव्हां मूंखां न सिखो, पैसा थो वठां, मूंखां न सिखो, तव्हां अचो असां सां मिलो, फ्री सेशन्स ऐं सेमिनार्स अटेंड कयो। उन में असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं तव्हां फ्री में किथां सिखी सघो था। हा, इहा ऑफर भली आहे, पर भाऊ शाहिद, सिंध जा ग़रीब ऐं अबोझ नौजवान पैसा किथां आणीनि जो अव्हां वटि अची कोर्स कनि? मुंहिंजो इंस्टीट्यूट जेके माज़ूर आहिनि उन्हनि खे 50% डिस्काउंट ते पढ़ाईंदो आहे। जेके यतीम आहिनि उन्हनि खे फ्री में पढ़ाईंदो आहे। जंहिंजो पीउ हारी आहे उन्हनि खे फ्री में पढ़ाईंदो आहे। जेके हाउस वाइफ्स आहिनि, ग़रीब घराने सां तालुक़ु रखनि थियूं, अफोर्ड नथियूं करे सघनि, उन्हनि खे सुठो ख़ासो डिस्काउंट 50 खां 60 खां 70% ताईं असां डिस्काउंट ॾींदा आहियूं। शाहिद इक़बाल समूह 300 खां वधीक नौजवाननि खे पढ़ाए रहियो आहे। वटि सॼे मुल्क मां नौजवान अची ही कोर्स सिखनि था। मुंहिंजा 60% छोकिरा जेके हिन वक़्तु कमाइनि पिया, जेके सिखी विया आहिनि। अच्छा, हुन में जेके फर्स्ट बैच में आहिनि, फर्स्ट बैच मां 2 ॼणा छोकिरा अहिड़ा बि आहिनि जेके 10 लख रुपया महीनो कमाइनि था। अच्छा, पोइ जेके ॿियूं बैचिस आहिनि उन्हनि मां जेके 60% छोकिरा आहिनि उहे घटि में घटि लख रुपया ऐं वधि खां वधि 3 खां 3.5 लख रुपया महीनो कमाइनि पिया हींअर। मूंखे हिकिड़े छोकिरे क्रॉस कयो आहे, उन हिकिड़े महीने मूंखे धकायो आहे अर्निंग में, त उन महीने मुंहिंजी जेका आहे उहा इनकम जनरेट थी हुई, उहा 8 लख रुपया थी हुई, ऐं हुन 15 लख रुपया कमाया। हाओ, पोइ इहो हमरा आहे किथे? ॾिसूं त सही। भाऊ, अव्हां आयो छा? अब मेरी अर्निंग काफ़ी अच्छी हैं पहले से। लाइक 500,000 मैं कमा लेता हूँ, लेकिन मैं ज़्यादा शेयर नहीं करता हूँ। ही हैदराबाद वासी नौजवान अली रज़ा आहे। 2 साल अॻु इंटर करण बाद पैसे पुठियां लॻी वियो। हाणे पैसो हिन जो पीछो कंदो आहे। पर भाऊ शाहिद, जेके सिंधी नौजवान हैदराबाद नथा अची सघनि, उहे तव्हां ताईं ऐं अव्हां उन्हनि ताईं कीअं पहुचंदा? जेके माण्हू नथा अची सघनि उन्हनि खे आउं आगाह पियो करियां। ऑलरेडी आउं अॻे महीने खां हर शहर में ईंदसि। इहो मुंहिंजो लाइनअप मीटअप जो लाइनअप ठहियलु आहे। पोइ जंहिं शहर में तव्हां हुजो तव्हां मूंसां उते मिली सघो। भला जेकॾहिं सिंध जा नौजवान ऑनलाइन अर्निंग जो कमु सिखी बि वठनि त पोइ खेनि पहिरीं पघार कॾहिं मिलंदी? कंहिं छोकिरे खे महीनो लॻंदो आहे, किन खे 2 महीना लॻंदा आहिनि, कंहिंखे 6 महीना लॻी था वञनि। 6 महीननि खां पोइ उन्हनि खे पहिरियों क्लाइंट मिले थो। सो इहो सभु नसीब जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त अलाह साईं जे तरफ़ां कंहिंजो रिस्क कॾहिं केतिरो लिखियलु आहे, हिकिड़ो त इहो पाण मुस्लमान आहियूं, इहो अक़ीदो आहे। भला भाऊ शाहिद इक़बाल समा साहब, वेंदे वेंदे इहो त ॿुधायो, महीने में घणा ॾोकड़ कमाए वेंदा आहियो? पुठियां हिकिड़े साल खां ईअं सम्झो त आउं मुसलसल महीने ते 15 लख रुपया महीनो कमाईंदो आहियां। 15 लख? भाऊ, थोरी रिआयत। भला जे अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ साबित कयो, ॾेखारियो प्रूफ। ही अदील हसन आहे, पंजाब जे ज़िले डेरा गाज़ी खान जे इलाइक़े तोसा जो रहवासी। मुल्तान जी बहाउद्दीन यूनिवर्सिटी मां केमिस्ट्री में BS कयो वेठो आहे, पर हाणे शाहिद इक़बाल वटि पहुची मुफ़्त कोर्स करे रहियो आहे। मैंने फ़ीस नहीं दिया क्योंकि मैं एक दूर एरिया से आ रहा था, तो मैंने सर से रिक्वेस्ट किया कि मैं फ़ीस पे नहीं कर सकता। तो उसके बाद सर ने मुझे बिल्कुल फ्री में एडमिशन दिया है। मेरा ये मानना है कि सर पूरी दुनिया में उन चंद बंदों में से हैं जो जिनको इस स्किल पर कमांड है।
वाकई सिंधी जे पंहिंजे ते अचनि त सॼी दुनिया में नालो ऐं नाणो कमाए सघनि था। शाहिद इक़बाल अबोझ ऐं ज़रूरतमंद नौजवाननि खे मुफ़्त कोर्स ज़रूरु कराए रहियो आहे, पर हिन मूजिबि सेंटर हलाइण लाइ ख़र्च पखा कढण ऐं कुझु वधीक कमाइण लाइ घणनि नौजवाननि खां फीस बि वसूल कंदो आहे। जेकॾहिं को सिंधी नौजवान फीस भरे नथो सघे त उनजो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त हीउ कोर्स नथो सिखी सघे। सिंध अंदरि केतिरा ई अहिड़ा नौजवान बि आहिनि जेके हीअ तालीम बिल्कुलु मुफ़्त ॾेई रहिया आहिनि। ॿियो न त भला यूट्यूब ते कुझु न कुझु सिखी सघिजे थो। एमेज़ॉन, फाइवर, अपवर्क तोड़े ॿिया प्लेटफॉर्म्स महिनत एवज़ सुठो उजूरो ॾियनि था। मायूस थियणो नाहे, कम में हथ विझण बाद छॾिणो नाहे, अॻिते अलाह पाक आसानी कंदो। सिंध जा नौजवानो हिमत कयो, अॻिते वधो। केसिताईं सरकारी नौकरियुनि जे आसरे पंहिंजी उमिरि ॻारींदा रहंदा। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।